शिकारपुर स्टेशन कोट भरिसां कंदकोट सां सखर वेंदड़ मुसाफ़िर वेगन के तारूं शॉर्ट थियण सबबि बाहि लॻी वई। 10 मुसाफ़िर धुओं लॻण सबबि बेहोश थी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे खानपुर मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अली अनवर पहवर। जी अली अनवर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो शिकारपुर शीशन कोरट भरिसां कंदकोट खां सखर वेंदड़ मुसाफ़िर वेगन के तारूं शॉर्ट थियण सबबि बाहि लॻी वई आहे। मुसाफ़िर धुओं लॻण सबबि 10 खां वधीक मुसाफ़िर बेहोश थी विया आहिनि। बेहोश थियल मुसाफ़िरनि खे मक़ामी माण्हुनि पारां शिकारपुर जे अस्पताल ॾांहुं न्यो वियो आहे। ड्राइवर ॿुधायो आहे त गाॾी जी बैटरी मां बाहि लॻी वई आहे, जंहिंमें को बि जानी नुक़सानु न थियो आहे। ॿिए तरफ़ उते बीठल माण्हुनि ॿुधायो आहे त वेगन इंतिहाई पुराणी हुई, जंहिं जूं तारूं ऐं बैटरी गैस सिलेंडर कमज़ोर हुअण सबबि इहो वाक़ियो पेश आयो आहे। बाहि एतिरी ख़तरनाक हुई, जंहिं सबबि असां फायर ब्रिगेड ते इतला कयो। फायर ब्रिगेड अमले बर वक़्तु पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे। ईंदड़ वेंदड़ गाॾियूं जेके आहिनि उहे अधु कलाक ताईं रुकिजी वियूं आहिनि। जी महिरबानी अली अनवर तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।